मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल राति राशिद मोराई गवर्नमेंट हाई स्कूल मोरो टाउन कैंपस वटि मोरो जे समाजी शख़्सियत ऐं सगा अॻवान हाजी निसार अहमद मेमण जी दावत ते संदसि ओताक आख़वंदनि जो झोपड़ी ते आयल दरगाह हाफ़िज़ अली मुराद मस्त ज़रदारी जी तालिब फ़कीर ग़ुलाम सरवर ज़रदारी जी CD70 मोटरसाइकिल नामालूम चाबी चोर काए फ़रार थी विया। हिन वाक़िए जी मोरो थाणे ते फ़कीर ग़ुलाम सरवर ज़रदारी तरफ़ां NC दाख़िल कराई वई आहे। उन सिलसिले में मोरो जे समाजी शख़्सियत ऐं सगा अॻवान ॿुधायो त गुज़िरियल राति जो मूं वटि दरगाह हाफ़िज़ अली मुराद मस्त ज़रदारी जो तालिब फ़कीर ग़ुलाम सरवर ज़रदारी मुंहिंजे ओताक आख़वंदनि जी झोपड़ी जी माड़ी जे हेठां मोटरसाइकिल बिहारे मूं वटि मथे आयो। मानी खाइण खां पोइ राति 11:30 वॻे असां माड़ी खां हेठि आयासीं त माड़ीअ जे हेठां मोटरसाइकिल कोन हुई। मोटरसाइकिल नामालूम चाबी चोर काए फ़रार थी विया हुआ। मोरो शहर में अमन अमान जो मसइलो गंभीर थी चुको आहे। मोरो शहर जो को बि इज़तदार शहरी कंहिं बि वाक़े खां बचियल नाहे। उन मौक़े ते दरगाह हाफ़िज़ अली मुराद मस्त ज़रदारी जे तालिब फ़कीर मौला सरवर ज़रदारी DIG शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न SSP नौशरो फ़िरोज़ कैप्टन रिटायर्ड सद्दाम हुसैन ख़ासि के लिए DSP मोरो सरदार ख़ान चांडियो ऐं SHO मोरो खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराई वञे।